चयोसीं। एक्चुअली टाइम तमामु थोरो आहे, असांजी तरतीब हेॾां होॾां थी वेंदी। हाणे आऊं एक्चुअली असांजी जेका तरतीब हूअं त हुयो त साईं सरदार अली शाह साहब जी सदारती ख़िताब जेको हुयो उहो आख़िर में रखियलु हो, पर जीअं त साईं जन खे का ॿी कमिटमेंट आहे किथे पहुचणो आहे, उन करे आऊं हिन वक़्तु पंहिंजी तरतीब खे थोरो ॿिए हवाले सां अॻिते पुठिते कंदे साईं सरदार अली शाह साहब खे गुज़ारिश कंदुसि त उहो सदारती तक़रीर जे लाइ अचनि। साईं सरदार अली शाह साहब। Stage te वेठल असांजा linguist scholars, especially our friend coming from France, Michel Bowen, I welcome you here. हॉल में वेठल असांजा सिंधी ॿोलीअ जा ऐं सिंध सां प्यार कंदड़, ऐं मौज़त चाहियां थो त मूंखे असल में असेंबली जी सेशन बि हलंदड़ हुयो ऐं 11 बजे टाइम हो तो डिले थियो तो सॼो जेके जिते कमिटमेंट्स हुयूं त उहे पूरियूं करणियूं पवंदियूं ऐं पहुचणो पवे थो। ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे हिन ॻाल्हि जी त अॼु सिंधी ॿोली जे हवाले सां हिन कॉन्फ्रेंस जो हिते इनकाद थियो आहे। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी लीड वरितो आहे जेको हिनखे घणो अॻे वठणु खपंदो हुओ ऐं ख़ासि तौर ते सिंधी स्क्रिप्ट जी डिसाइफरमेंट जे हवाले सां। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी बुनियादी तौर ते वाहिद इहो इदारो आहे जेको प्योरली लैंग्वेज जी डेवलपमेंट प्रमोशन ऐं प्लस जेको स्टिल जेको रहियल कमु आहे इंडस स्क्रिप्ट जी भान जो, इहे टे आउं सम्झां थो वॾा मैंडेट आहिनि जेके लैंग्वेज अथॉरिटी जा आहिनि। लैंग्वेज डेवलपमेंट, लैंग्वेज प्रमोशन, प्रिजर्वेशन एंड डिसाइफरमेंट। अॼोकी इन कॉन्फ्रेंस में हाणे लैंग्वेज अथॉरिटी जे हवाले सां जेके उनजो मैंडेट आहे उनखे ई टाइटलिंग कई वई आहे। सिंधी ॿोलीअ जे हवाले सां जेके पेशरफ़्त थियूं आहिनि हेसि ताईं सरकारी या गैर सरकारी स्तर ते, उनजो छेद ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उनमें केतिरियूं कामयाबियूं थियूं आहिनि या अञा केतिरा असांखे अञा मरला तय करणा आहिनि या कहिड़ा मिसिंग एलिमेंट्स आहिनि। उते ताईं जेके स्कॉलर्स उहे ई ॻाल्हाईंदा ऐं उहे ई तजवीज़ूं ॾींदा असांखे। पर मुंहिंजे ख़्याल में त सिंधी ॿोली जे हवाले सां सरकारी स्तर ते ऐं तमामु लिमिटेड कंदुसि हिन ॻाल्हि खे त जेको मैंडेट आहे उहो ख़ासि तौर ते मूं वटि जेके ॿ वज़ारतूं आहिनि उन सां घणो लाॻापियल आहे। तालीम जे हवाले सां जेका ॿोली 1972 जे एक्ट में कंपल्सरी लैंग्वेज तौरु नाफ़िज़ थी सिंध में, उन एक्ट जे थ्रू इन्फोर्समेंट करणी ही 72 खां वठी आउं सम्झां थो त 3-4 ॾहाका गुज़रिया ऐं उन में प्राइवेट स्कूल्स इन जे विचां ग्रूम करणु शुरू कयो, प्राइवेट इंस्टीट्यूशन्स। आइन में गुंजाइश कोन्हे। आइन जे आर्टिकल 25A वाज़ह तौर ते चए थो त फ्री एंड कंपल्सरी एजुकेशन लाज़िम ऐं मुफ़्त। जॾहिं त प्राइवेट सेक्टर जेको आहे, इहा हिकिड़ी वॾी एनॉमली आहे हिन मुल्क में, हिकिड़ो वॾो तज़ाद आहे त इहा रियासत जी ज़िम्मेवारी आहे त 5 खां 16 सालनि जे ॿार खे मुफ़्त ऐं लाज़िम तइलीम ॾियणी आहे। पैरेलली ऑर्डिनेंस 2001 में जारी थिए थो त प्राइवेट इंस्टीट्यूशन्स ऑर्डिनेंस 2001 जंहिंमें प्राइवेट इंस्टीट्यूशन्स खे अलो कयो थो वञे त उहे ऐं फी स्ट्रक्चर बि उन में मेंशन कयो थो वञे, ज़ाहिर में शामिल आहे
त उहे पैसा वठंदा इदारा ॿारनि खां ऐं उनखे तालीम ॾींदा। इहो हिकिड़ो वॾो तज़ाद मौजूदु आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त गवर्नमेंट में एतिरो शुरू खां वठी एतिरो बोझ खणण जो गवर्नमेंट में सलाहियत कोन हुई। पोइ उन्हनि पंहिंजे कुल्हे तां इहो बर्डन लाइन लाइ सभिनी तोता चश्मी करे अखियूं बंदि करे ऐं माण्हुनि जे खीसनि ते ॿार विझणु शुरू कयो त बाबा रियासत जेको आइन में वाइदो करे थी उन ते रियासत बीहे कोन पई आहे, पैसा तव्हांखे ॾेई पंहिंजा ॿार पढ़ाइणा, जेकॾहिं क्वालिटी एजुकेशन खपे। प्राइवेट इदारा क़ाइमु थी विया, मशरूम ग्रोथ थी। अॼु सिंध में रजिस्टर्ड प्राइवेट इंस्टीट्यूशन्स जो 15,000 स्कूल्स जेके आहिनि उहे रजिस्टर्ड आहिनि ऐं अनरजिस्टर्ड प्राइवेट स्कूल्स जी अञा ताईं ख़बर कोन्हे जो प्रोफाइलिंग हाणे कंप्लीट थियण वारी आहे, जेका असां स्टार्ट कई हुई। उन खां पोइ ख़बर पवंदी त असां वटि प्राइवेट इंस्टीट्यूशन सिंध में केतिरा आहिनि, रजिस्टर्ड और अनरजिस्टर्ड इंस्टीट्यूशन्स। 2018 में आउं एजुकेशन मिनिस्टर थियसि त यकीनन उन में हिकिड़ो सभ खां वॾो चैलेंज हो त इन्हनि प्राइवेट स्कूल्स में सिंधीअ खे नाफ़िज़ कयो वञे, छो त 1972 जो एक्ट चवे थो इहा असेंबली जी कार्रवाई बि सिंधी में हलाइणी आहे। कंहिं ॿी ॿोलीअ में जेकॾहिं वञिणो आहे परमिशन वठी तव्हांखे ॻाल्हाइणो पए थो, या अंग्रेज़ी में ॻाल्हाइणो आहे या कंहिं ॿी ॿोली में, कार्रवाई हुन में हलाइणी आहे। पर स्कूल आउं अचां थो पंहिंजे मैंडेट ते। त 2018 में असां प्राइवेट इंस्टीट्यूशन्स में हिकिड़ी कंपेन लॉन्च कई त भई तव्हां सिंधी तव्हांखे लाज़िम पढ़ाइणी आहे, क्लास 3 खां वठी 3 दर्जे खां वठी तव्हांखे लाज़िम पढ़ाइणी आहे ऐं तव्हां इहा शुरू कयो। इलाही रेजिस्टेंस आयो, तमामु घणो रेजिस्टेंस आयो प्राइवेट इंस्टीट्यूशन्स जे तरफ़ां असीं न पढ़ाईंदासीं। इवन कराची में असांखे तमामु घणो रेजिस्टेंस फेस करणो पियो, मुज़ाहमत थी उन्हनि जी हुई, न कंदासीं। ख़ासि तौर ते उहे एलीट स्कूल्स जेके जिन जी वॾियूं चेन्स आहिनि, जेके आउं त उनखे लफ़्ज़ नथो इस्तेमालु करणु चाहियां, पर असल में उहे कंहिं शिकिल में उहे माफ़िया जी शिकिल बि इख़्तियार करे चुकियूं। उन्हनि तमामु घणो रेजिस्टेंस ॾिनो त असीं सिंधीअ में न रखंदासीं। असांजो मुसलसल प्रेशर, मुसलसल हैमरिंग हली, नेठि वींदे 2 साल वरी डिसकंटिन्यूटी हुई। ऐं डिसकंटिन्यू थियसि एज़ एजुकेशन मिनिस्टर। वरी जीअं ई लास्ट ईयर एजुकेशन मिनिस्ट्री वापसि मिली, असां उन साॻी शइ खे कंटिन्यू करण जी कोशिशि कई त हुननि इहो कयो त सिंधी टीचर हायर करणु शुरू कया। अॼु बि तव्हांखे कराची ग्रामर में सिंधी टीचर मिलंदो, अॼु बि तव्हांखे बेव्यू अकेडमी में सिंधी टीचर मिलंदो, तव्हांखे CS अकेडमी में सिंधी टीचर मिलंदो। हाणे सुवालु इहो थो अचे जेको नेक्स्ट चैलेंज आयो उहो कहिड़ो आयो त छा हुनखे सिंधी अचे थी, सिंधी पढ़ाइणु अचे थी। हैरान कुन ॻाल्हि इहा आहे त आउं जिन प्राइवेट स्कूल्स में सिंधी टीचर्स खां मूं वञी पुछो, उन्हनि खे सिंधी ॻाल्हाइणु अचे पई, सिंधी आहिनि, सिंधी पढ़ाइणु न पई अचे। हाणे कंहिंजी ज़िम्मेवारी आहे? 15,000 स्कूल्स में घणा सिंधी टीचर खपंदा? तव्हां मूंखे ॿुधायो, जेकॾहिं 40 लख जी इनरोलमेंट आहे, 40 लखनि में तव्हांखे घणा सिंधी टीचर खपंदा जेके सिंधी पढ़ाईंदा? 40 लख ॿारनि लाइ तव्हांखे 30 जी तव्हां STR रखो, क्लासरूम में 30 ॿार हुजनि, स्टूडेंट टीचर रेशो जे हिसाब सां, चलो तव्हां हिकिड़े ई स्कूल में हिकिड़ो त सिंधी टीचर खपंदो। 15,000 सिंधी टीचर तव्हांखे खपंदा जे ॿोली असीं बचाइणु चाहियूं था त। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त मास्टर्स जेके सिंधी डिपार्टमेंट मां करे ग्रेजुएट कनि था, सालाना उनजो तइदादु घणो असेंबली यूनिवर्सिटियुनि में जेको सिंधी डिपार्टमेंट आहे। कराची यूनिवर्सिटी, सिंध यूनिवर्सिटी, शाह लतीफ़ यूनिवर्सिटी, जेके यूनिवर्सिटियूं आहिनि जिते सिंधी पढ़ाई वञे थी, इहो तव्हां छॾियो। उन खां पोइ तव्हांजा ग्रेजुएट्स हूंदा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उहे मैट्रिक पास त कोन कंदा, भले उनखे सिंधी पढ़ाइणु बचे, पर सर्टेन क्राइटेरिया खे फॉलो करणो पवंदो, उहो ग्रेजुएट हुजे। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे, सची ॻाल्हि इहा आहे त असांजी प्राइवेट इंस्टीट्यूशन्स में मौजूदु आहिनि पर उनखे सिंधी अचे कान। इन करे असां इहो एम्फेसिस करण जे बजाए असांखे हाणे नेक्स्ट स्टेप वञिणो पवंदो। उन लाइ असां छा कयूं? मूं मीटिंग कई, आई हैड मीटिंग विद चेयरमैन लैंग्वेज अथॉरिटी त तव्हां इन में लीड वठो। एजुकेशन मिनिस्ट्री तव्हां सां गॾु बीहे थी, वसीला असीं ॾींदासीं, पैसा असीं ख़र्च कयूं था, तव्हां असांखे टीचर ट्रेन करे ॾियो, उनमें टीचर असांखे ट्रेन करे ॾियो। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी कैपेसिटी केतिरनि टीचर्स खे ट्रेन करण जी हूंदी,
तव्हांखे हिकिड़े वक़्त में 15,000 टीचर ट्रेन करणा पवनि, तव्हांखे इदारनि खे अॻियां हटणो पवंदो, सिंधी डिपार्टमेंट्स खे अॻियां हटणो पवंदो, ॿियनि स्कॉलर्स खे, जेके ऑर्गेनाइज़ेशन्स खे अॻियां हटणो पवंदो, सिंधियत बि संगत हुजे, जेके सिंधी ॿोलीअ सां लाॻापियल जेके आहिनि उन्हनि खे अॻियां हटणो पवंदो। इहो पॉसिबल कोन्हे त लैंग्वेज अथॉरिटी 15,000 टीचर्स खे उहो ट्रेन करे सघे, उनखे पेडागॉजी अचे, पढ़ाइण सिंधी ऐं ॻाल्हाए सघां थो, मूंखे कोन ईंदी, ऐं सिंधी लिखी बि सघां थो, पर मूंखे पढ़ाइण कोन ईंदी, ऐं पढ़ाए नथो सघां, ऐं सिंधी में शाइरी बि करे सघां थो, लिखी बि सघां थो, सिंधी ॻाल्हाए बि सघां थो, पर पढ़ाइजे कीअं मूंखे कोन ईंदी। जामीचा जो बि शायदि सिंधी पढ़ाए न सघे, सिंधी सेखारे न सघे, जो उनजो पर्टिकुलर टीचिंग मैथडोलॉजी आहे, उनजी पेडागॉजी आहे, उहा करणी पवंदी। इन हवाले सां मुंहिंजी तजवीज़ इहा आहे त तव्हीं जेके बि हिते वेठा आहियो सिंधी ॿोलीअ जा घण घुरा, सिंधी ॿोलीअ सां मोहबत कंदड़, हिकिड़ो मैकेनिज़म ड्रॉ कयो, हिकिड़ी कमेटी कॉन्स्टिट्यूट कयो, जे ॿोलीअ खे बचाइण चाहियो था, न त इहा शइ असीं ज़बानी कलामी, अॼु तव्हां हिन हाल में प्रेज़ेंस ॾिसो सिंधी ॿोलीअ सां, त सिंधी ॿोलीअ सां इश्क कंदड़नि जो तइदादु घणो आहे हिन हाल में वेठल, 350 जे हाल में टोटल 150 माण्हू मौजूदु कोन आहिनि। रुगो शाइरी सिंध में मुंहिंजे ख़्याल में लख खां वधीक आहिनि, जेकॾहिं सिंधी ॿोलीअ में शाइरी कंदड़ अचंदा त हाल भरिजी वेंदी आहे। कराची में रवैयो सीरियसनेस जो आहे न, सोसाइटी में ओनरशिप जो आहे। बाक़ी तकरीबन सब करे वेंदासीं। आलीशान ज़बरदस्त तारिक रहमान साहब ॾाढो वंडरफुल आलीशान किताब लिखियो अथसि पाकिस्तान में लैंग्वेज इशूज़, मिशेल बॉवन भी ईंदो, उहो बि ॻाल्हाईंदो, पर हाणे प्रैक्टिकली स्टेप इहो करिणो आहे त आउटकम ऑफ द कॉन्फ्रेंस, आई जस्ट रिक्वेस्ट यू ऑल द ऑनरेबल thinkers and the writers or the intellectuals sitting here in this hall that make a committee, constitute a committee, ज़िम्मेवारी खणनी पवंदी, तव्हांखे टीचर्स ट्रेन करणा पवंदा, जे पोइ नस्ल में ॿोली मुंतकिल करणु चाहियो था त। न वर्कशॉप डॉक्टर इसाक साहिब जो वधि में वधि अख़बारुनि जे 20 खनि रिपोर्टर्स जो करे वठंदो वर्कशॉप, या 40 रिपोर्टर्स जो करे वठंदो, पर हीउ हिकिड़ो तमामु वॾो हरक्यूलियन टास्क आहे, हिकिड़ो चैलेंज आहे तमामु वॾो, जेको करणु नंबर 1 ॻाल्हि। नंबर 2 इंडस स्क्रिप्ट डिसाइफरमेंट, डॉक्टर साहिबा ॾाढो ज़बरदस्त सजेशन्स हुयूं ऐं थारोली उनखे ॾिठो डॉक्टर फमीदा हुसैन ऐं थ्रू आउट सराज मोहम्मद साहब जो तमामु वॾो हिन ते कमु हो। असां हिन ते अटैम्प्ट कयो, हाणे बेसिकली मिनिस्ट्री जो मैंडेट कोन्हे, इहो इदारनि जो मैंडेट आहे, लैंग्वेज अथॉरिटी जो मैंडेट आहे, यूनिवर्सिटीज़ जो कमु आहे, जेके यूनिवर्सिटियूं जेके मौजूदु आहिनि उन जा जेके डिपार्टमेंट्स आहिनि उन्हनि जो कमु आहे, रिसर्च उते थींदो आहे, कामोरा रिसर्च कोन कंदा। असां सहूलियतूं प्रोवाइड करे सघूं था, असां इदारनि खे स्ट्रेंथन करे सघूं था, कमु इदारनि खे करिणो आहे। असां हिकिड़ो वर्कशॉप पहिरियों पाकिस्तान में इंटरनेशनल पहिरियों इंडस स्क्रिप्ट जे डिसाइफरमेंट ते मोहन जे दड़े ते वर्कशॉप असां मुनक़िद कयो, कंडक्ट कयो 2018 में ग़ालिबन। उनमें सभु गॾु थिया, जेके भी मार्क किनायर उनमें हो, ॿिया जेके भी इंटरनेशनली जेके भी रिकग्नाइज्ड माण्हू एक्नॉलेज जेके कयो वञे थो उहो माण्हू खे मौजूदु। हाणे ही कमु सिंपली हिकिड़ो प्रोविंशियल गवर्नमेंट नथी करे सघे। प्रोविंशियल गवर्नमेंट खे दुनिया न कोई यूनेस्को पुछे, वी आर नॉट सिग्नेटरी इन यूनाइटेड नेशंस। असां प्रोविंशियल गवर्नमेंट सिग्नेटरी कोन्हे, इहा लीड फेडरल गवर्नमेंट खे वठणी आहे। फेडरल गवर्नमेंट जो रवैयो इहो आहे त कॾों खां वठी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली डिक्लेयर करण जो बिल जेको आहे बाउंस थो थिए, नेशनल असेंबली मां सेनेट में थो पुॼे, सेनेट मां बाउंस थो थिए, नेशनल असेंबली में थो पुॼे, उते स्टैंडिंग कमेटियूं ठही चुकियूं आहिनि, पर मजाल आहे जो उते सीरियस वठी उनखे अॻिते मूव कनि। ऐं इहो रेजिस्टेंस असांखे ॾियणो आहे, हितां खां असांखे ॾियणो आहे उन्हनि ते, जेके भी पॉलिटिशियंस आहिनि नेशनल प्रोविंशियल असेंबली में पार्टियूं खणी वेठियूं आहिनि। आई बिलोंग टू पीपल्स पार्टी इन हक़ में आहे त इहो बिल अचणु खपे। नून लीग मुखालफ़त थी करे, मज़हबी जमायतूं मुखालफ़त थियूं कनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो जेॾीमहिल बिल असेंबलीअ में वेंदो त असेंबलीअ में सिंपल मेजॉरिटी पीपल्स पार्टी वटि कोन्हे जो अकेले सिर्फ़ उते पास कराए सघे। लॉबिंग करणी पवंदी पार्टियुनि सां गॾु, ॿियनि सभिनी पार्टियुनि सां करणी पवंदी तॾहिं असीं नेशनल लैंग्वेजिस डिक्लेयर कराए सघूं। हाणे फेडरल हेरिटेज मिनिस्ट्री पाण वटि रखियो वेठी आहे, नेशनल हेरिटेज मिनिस्ट्री क़ाइमु थियल आहे फेडरल। मूं उनखे ख़त लिखिया आहिनि, मूं सां ॻाल्हायो आहे बार यू टेक द लीड, तव्हां अॻियां अची हिन ते कमु कयो थी, इंडस स्क्रिप्ट जी भांज थिए, ख़बर पवे त असलो को स्क्रिप्ट कहिड़ो हो, ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। असीं चऊं वेठा त ही मारवाड़ी, राजस्थानी,
पंहिंजी सराइकी, पंजाबी, हिंदको, कश्मीरी सभु हिकिड़ी ॿोली आहे जंहिंजा लहजा थी सघनि पिया, पर उहो बुनियादी ॿोली कहिड़ी आहे उन बुनियादी ॿोली जे हवाले सां हिकिड़ी पेशरफ़्त करण लाइ इहो असांखे लैंग्वेज अथॉरिटी खे लीड वठिणो पवंदी। हिन कॉन्फ्रेंस में तव्हां सरसरी तौर ते हिनखे टच कयो आहे, पर मुंहिंजो मशवरो इहो हूंदो त इन हवाले सां दुनिया में कहिड़ा कहिड़ा माण्हू हींअर कमु कनि पिया, तव्हां इहा वठो। अथॉरिटी आहे, अथॉरिटी कैन राइट टू फेडरल गवर्नमेंट, अथॉरिटी फेडरल गवर्नमेंट खे लिखी सघे थी, हिकिड़ो बोर्ड ऑफ गवर्नर्स ठहियल आहे, तव्हां उनखे लिखो, असां मुकमिल तौर ते तव्हां सां गॾु बीहंदासीं। इहो वर्कशॉप तव्हांखे करिणो पवंदो जंहिंमें फ़क़ति स्कॉलर भरणा पवंदा, उनमें ऑडियंस जो कमु कोन्हे। मकालनि में तजवीज़ूं अची सघनि थियूं, इन ते उहे वेंदा, मथो जोड़े वेंदा, 5-4 ॾींहं वेंदा, उन्हनि पंहिंजो पंहिंजो रिसर्च जो कमु शेयर कंदा ऐं क्लोज़ डोर उन्हनि जो वर्कशॉप थींदो। रोज़ेटा प्लेट असांजो न थी सघियो आहे जो असांखे पैराग्राफ न मिली आहे का वॾी, अॼु रोज़ेटा प्लेट जी ॻाल्हि कई त हुननि हू जेको स्क्रिप्ट डिसाइफर थियो इजिप्शियन या सुमेरियन, त हुननि खे कंप्लीट हिकिड़ी पैराग्राफ मिली पढ़ण जी। हिते फ़क़ति साइंस मिलियूं आहिनि, 4000 खनि सील्स जेके मिलियूं आहिनि या उन ते साइंस जेके आहिनि उन्हनि जे बुनियादनि ते उहे एक्सपर्ट्स चवनि था कि तमामु ॾुखियो आहे कंक्लूड करणु या उन ते को रायो क़ाइमु करणु, इहो आसान कमु कोन्हे। इन लाइ वधीक फर्दर डिगिंग करणी पवंदी, जेको असांजो डिपार्टमेंट कमिटेड आहे करण लाइ। चांहुनि जे दड़े ते कमु हले थो, नोटे ते असां एक्सकवेशन कराई आहे, मुख़्तलिफ़ सिंध जे इंडस वैलीअ जे आर्कियोलॉजिकल साइट्स ते कश्मीर जे मंदा खां वठी कमु करिणो पवंदो, त असांखे किथां न किथां का वॾी पैराग्राफ का लिखत में का हिकिड़ी पूरी इबारत मिली पवे त जंहिंजे बुनियाद ते हू के नतीजे ते पहुचनि। कि एक्सकवेशन पंजाब में कोन थी थिए, केपी में कोन थी थिए, कश्मीर में कोन थी थिए, जेके साइट्स आहिनि उन ते कोन थी थिए। असां वटि जेतिरा वसीला आहिनि असां पंहिंजे इन कम खे कंटिन्यू रखियो आहे। लाखनि जे दड़े ते बि एक्सकवेशन थी आहे, चाउनि जे दड़े ते बि एक्सकवेशन थी आहे, नोटे ते बि एक्सकवेशन थी आहे, मोन जे दड़े ते फर्दर एक्सकवेशन खां यूनेस्को ऐं इंटरनेशनल जेके स्कॉलर्स आहिनि या जेके एक्सपर्ट्स आहिनि उहे हलो नथा कनि त असीं मोन जे दड़े खे वधीक खोलियूं, उनजी फर्दर असीं एक्सकवेशन कयूं। हू चवनि था त हिन वक़्तु जेका साइट एक्सपोज्ड आहे, मोन जो दड़ो जेको एक्सपोज्ड आहे, उहो बि ख़तरनाक मौसमियाती चैलेंजिस जे मोह में आहे। इन करे हू केतिरनि जो इहो ख़्यालु हो त इनखे रीभरी करे छॾियो वापसि तव्हां, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे को ओपिनियन पॉइंट नथो थिए। ऐं यूनेस्को बाउंड आहियूं असीं यूनेस्को जी रिकमेंडेशन्स खे फॉलो करण लाइ, इन करे यूनेस्को जी रिकमेंडेशन खां ॿाहिरि असीं निकिरी नथा सघूं। बाक़ी जेतिरियूं ॿियूं साइट्स आहिनि उन ते असां पंहिंजे एक्सकवेशन जे अमल खे रखियो आहे। सो इन हवाले सां अॼु मॉक किनायर जो अलाए ख़बर न आहे ॻाल्हि आहे अलाए कोन्हे, त मॉक किनायर वधीक अपडेटेड आहे इंडस स्क्रिप्ट जे डिसाइफरमेंट जे हवाले सां। हिन वक़्तु जेके माण्हू इंटरनेशनली कमु कनि पिया उन वधीक रिलेवेंट ऐं वधीक जेको अपडेटेड आहे उहो मॉक किनायर आहे। उहो तव्हां सां शेयर कंदो त हिन वक़्तु उनजो स्टेटस छा आहे। पर मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो आहे त लैंग्वेज अथॉरिटी इनखे मुसलसल हिकिड़े थीम तौरु वठे, वर्कशॉप थींदा, हिकिड़ो बि कमु कोन थींदो, इहा सीरीज़ ऑफ वर्कशॉप्स थींदी। तव्हांखे हिते करणा पवनि या किथे इंडियन स्कॉलर नथा अची सघनि असांजे मुल्क में, तव्हांखे ॿाहिरि कंहिं मुल्क में वञी उन्हनि स्कॉलर्स खे घुराए पाण में विहारणो पवंदो। इहा ज़िम्मेवारी खणणी पवंदी। ज़िम्मेवारी त फेडरल गवर्नमेंट जी आहे, पर फेडरल गवर्नमेंट कंदी कान। आई एम ट्रूली होपलेस के आऊं तव्हांखे चवां त हू फेडरल गवर्नमेंट के हिन हवाले सां मुंहिंजी सीरियसनेस कोन्हे। इहो असांखे पंहिंजे बलबूते ते इहो कमु करिणो आहे। ईअं त वीचारो ओड बि वेठो आहे, अताउन बबले साहब स्क्रिप्ट पढ़ण उन किताब लिखियो पूरो स्क्रिप्ट ते, मूं स्क्रिप्ट डिसाइफर करे छॾियो आहे। ईअं हिकिड़ो ओड मिलियो हुते, शायदि तव्हांखे मिलियो हूंदो जेको हुते वेठो आहे मोहन जे दड़े जे पासे खां ॻोठु अथसि, उहो हिकिड़ी बंदी हथ में अथसि, उहो खयो घुमंदो थो वधे, चए थो मूं ॿोली पढ़ी छॾी आहे, मुंहिंजी ॿुधे केरु कोन थो। वी नेवर नो दैट के हू थी सघे थो। असीं कीअं था रिसर्च में करे एक्सक्लूड कोन कबो आहे कंहिं शइ खे या कंहिंजी क्लेम खे। उहो ओड आहे, ओडनी मोहन जे दड़े जूं भितियूं ठाहियूं हूंदियूं, दीवारूं ठाहियूं हूंदियूं, इहो शहर अॼु हूंदो। ऐं अॼु बि हू चवे थो त बाबा इहे जेके असां जानवरनि में माल ते जेको माल जी पिंडीअ ते जेके निशान हणंदा आहियूं, एग्ज़ैक्टली उहे सील्स आहिनि जेके निशान आहिनि जेके सील्स था मिलिया आहिनि। हू चए थो त असीं उनखे पंहिंजी ॿोली में छा चवंदा आहियूं उनखे बि ॿुधणु खपे, उनजी ॻाल्हि खे ॿुधणु खपे, ख़ातिर में रखणु खपे, पर इनखे मुसलसल खणी हलणो पवंदो।
ऐं कंक्लूड हिते करियां थो त हिकिड़ो त सिंध में एजुकेशन जे हवाले सां ऐं स्कूल्स में सिंधीअ खे राइज करण लाइ तव्हांखे जेके मूं गुज़ारिशूं रखियूं इन में मदद तव्हांखे करणी पवंदी। ऐं अकेले सिर ते दावा करे वञा त न असीं सिंधी नाफ़िज़ करे वेंदासीं, बाबा सिंधी नाफ़िज़ करे वेंदासीं, 15,000 टीचर बि रखाए वेंदासीं, पर टीचर खे उस्ताद खे पढ़ाई न ईंदो त सिंधी किथां पढ़ंदी, उनखे केरु ट्रेन कंदो। इन लाइ तव्हांखे हिकिड़ी कॉन्फ्रेंस जे एंड में आउं डॉक्टर समीर साहब खे गुज़ारिश कंदुसि त इन हवाले सां हिकिड़ी कमेटी कॉन्स्टिट्यूट करे जेका सुपरवाइज़ करे ओवरऑल इन सॼे कम खे त प्राइवेट इंस्टीट्यूशन्स में सिंधी कीअं पढ़ाई वञे, उनखे कीअं इफेक्टिव कयो वञे, किथे पढ़ाई वञे थी, किथे नथी पढ़ाई वञे, ऐं पंहिंजो जेको मुंहिंजो मैंडेट आहे उहो बि आउं उन कमेटी जे हवाले करण लाइ तयारु आहियां। इंस्पेक्शन जो कमु उहो करे ऐं उनजी निगरानी बि स्कूलनि जी करे त भई किथे पढ़ाई वञे पई, किथे नथी वञे, ईअं थींदो। बाक़ी जे न त असीं हिते वेठल 150 माण्हू शायदि जेके ख़्वाब आहिनि उहे पूरा न करे सघूं। थैंक यू।